नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त खिप्रो में खबर ॾींदा आहियूं। खिप्रो में यंग सोशल रिफॉर्मर्स तरफा खिप्रो के गोठ गुलजार शहर में एक रोज़ा मुफ्त तिबी कैंप लगाई वही। कैंप जो इफ्तिताह पीपी खिप्रो सिटी के सदर इम्तियाज हुसैन दर्शक कयो। कैंप में 200 का मथे मरीजन जो मुफ्त में चेकअप करे मरीजन के मुफ्त दवाऊं पिण ॾिनियूं वयूं। कैंप में ॿारनि जे डॉक्टर जनरल फिजिशियन डॉक्टर वीरम दास जूनियर लाल पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। जॾहिं त औरतुनि जे लाइ ख़ासि लेडी डॉक्टर पिण हिस्सो वरितो। डॉक्टरनि जो चवणु हुयो त हिते जे मरीजन में ख़ासि करे बुखार जुकाम चमड़ी खारिज जो मर्ज वधीक मौजूद है। ऐं खास करे ॿारनि में न्यूट्रिशन की कमी मौजूद है। ऐं औरतुनि में कमजोरी जड़ा काफ़ी केस मौजूद आहिनि। कैंप जे इफ्तिताही तकरीब में आयल पीपी खिप्रो जे सिटी सदर इम्तियाज हुसैन दर्स चयो त अहिड़ियूं फिलाई कैंपूं लगाइण सुठो सनूण आहे जंहिंसां सेहतमंद मुआशरो जुड़ी सघंदो। ऐं मुस्तक़बिल में अहिड़े फिलाई बहबूद वारे कम में भरपूर सहकार करण जो यकीन ॾियारियो। समाजी अॻवान एम जुमन कुंबर चयो त फिलाई कम इंसानियत की खिदमत आहे ऐं असां सभिनी खे मुआशरे जी फिलाह बहबूद जी बेहतरी लाइ अहिड़ा कम करण खपनि। ही कैंप लगाइण जो मकसद मुस्तहक गरीब मिस्किन बेसहारा माण्हुनि जो भरजलो थियण आहे जे बीमार माण्हुनि जो मुफ्त में इलाज थी सघे। YSR जे मंसूर कुंबर चयो त असां हमेशा इंसानियत जी खिदमत कई आहे ऐं मुस्तक़बिल में भी अहिड़ियूं कैंपूं लगाईंदा रहंदासीं। जॾहिं त कैंप जे इफ्तिताही तकरीब में ज़मीर मलिक मासूम मुस्तफ़ा कुंबर मेहरान कुंबर काज़ी एहसानुल्लाह करीम बख्श कुंबर ऐं ॿिया शामिल हुआ। डान डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन पारां अॼु खिप्रो तलके जे हिकु पोइते पिल ॻोठ जेको आहे उन में मुफ़्त बि कैंप लगाई वई आहे। असां चाहियूं था त इलाइक़े जा ग़रीब मिसकीन बेवस लाचार ऐं वीचारा माण्हू जेके आहिनि उन जे लाइ अहिड़े क़िस्म जूं मुख़्तलिफ़ इदारा जेके आहिनि मुख़्तलिफ़ NGO जेके आहिनि या सरंदी वारा मुखिर हज़रात आहिनि या सिंध गवर्नमेंट अहिड़े क़िस्म जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में जेकॾहिं मुफ़्त बि कैंप लॻाईंदियूं त ज़ाहिरी तरह हितां जे इंसान जेका आहे उनखे वधि में वधि फ़ाइदो थिए। अहिड़े क़िस्म जूं सिहत जूं सहूलियतूं मुख़्तलिफ़ हंधनि ते डान डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन मुख़्तलिफ़ वक़्तनि ते लॻाईंदी रही आहे ऐं हाणे बि उन लॻाईंदी रहंदी। जेका हालिया जेका 2020 जी जेका महाॿोॾि जेका आई बरसाति आई हिन इलाइक़े में बरसाति जे सबबु जेके सवे माण्हू वीचारा बेघर थिया हुआ हितां लॾ पलाण करे थर वारे इलाइक़नि में विया इहे वापसि वरी ॿीहर आबादगारी तौर ते हिन वरी वापसि पंहिंजे घरनि में आया आहिनि। उन हवाले सां ई असांजे हिन इलाइक़े में मुफ़्त बि कैंप लॻाइण जो मक़सदु इहा आहे। हिते मलेरिया गैस्ट्रो दस्त उरड़ी या चमड़ी जूं जेके बीमारियूं आहिनि उन जे हवाले सां हिते तमामु घणा पेशेंट आहिनि ऐं ज़रूरत आहे इन हवाले सां इन ज़रूरत जे बुनियाद ते साम्हूं रखंदे हिन ॻोठ में जेका मुफ़्त बि कैंप जेका लॻाई हुई आहे इन जो असुलु मक़सदु ऐं कारण इहो ई आहे त हितां जे इलाइक़े जे ग़रीब मिसकिन जेके माण्हू आहिनि उन लाइ डॉक्टर साहिबा बि आहिनि डॉक्टराणियूं बि आयूं आहिनि गायनियूं जूं डॉक्टराणियूं बि आयूं आहिनि। हिते मरीज़नि खे मुफ़्त में मुआइनो कयो पियो वञे मरीज़नि खे मुफ़्त में दवाऊं ॾिनियूं पियूं वञनि। अहिड़े क़िस्म जा कमकार थींदा रहंदा। इंसानी ख़िदमत लाइ जेकॾहिं अहिड़ो जज़्बो जेकॾहिं रखियो वेंदो त यकीनन हितां जे माण्हुनि जी ख़िदमत करण में पाण सभिनी खां अॻिभर रहंदासीं। बिल्कुलु बहितर तमामु सुठी आहे। ग़रीब मिसकिन माण्हू जे लाइ हिकिड़ी इहा मददगारी आहे। जेकॾहिं असांजे इदारा जेके आहिनि उहे जेकॾहिं इहे कमु कनि ग़रीब आवाम जी सहूलियत ग़रीब जे मौसम तब्दीली जे हिसाब सां उन में बुखार या अहिड़ी का वबा अचे थी उन ते कंट्रोल थियनि त बहितर आहे। डान डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन ऐं YSR फाउंडेशन तरफ़ां ॻोठ गुलजार शहर में अॼु फ्री मेडिकल कैंप लॻाई वई आहे। असुलु हिते कैंप लॻाइण जो मक़सदु जेके ॿोॾि सतायल माण्हू आहिनि बेघर थियल मुख़्तलिफ़ ॿाहिरि जे इलाइक़नि में आहिनि था जेके सिहत जूं सहूलियतूं घटि आहिनि ऐं उते जेको अहिड़े क़िस्म जी मेडिकल जी सख़्तु ज़रूरत आहे हिन वक़्तु त असां जीअं ग़रीब माण्हुनि खे उन्हनि जे डोर स्टेप ताईं मेडिकल जी फैसिलिटी थी सघे। ग़रीबनि जे लाइ मुफ़्त कैंप लॻाई वई आहे। हिते सुठो इलाज थी रहियो आहे तमामु बहितरीनु लॻे पियो त हिते माण्हुनि खे सर्विस हेल्थ जी प्रोवाइड थिए पई। जनरल मरीज़ अचनि पिया जेके खंघि ज़ुकाम बुखार वग़ैरह जा मरीज़ हिते अचनि पिया ऐं सुठो लॻे पियो ही मुफ़्त जी कैंप ग़रीबनि जे लाइ। जी हा अहिड़ियूं कैंपूं लॻणु खपनि जी ग़रीब माण्हू पहुची नथा सघनि उन्हनि जी सुठी सहूलियत मिली सघे। हू शहर वग़ैरह नथा पहुची सघनि त उन्हनि खे अहिड़ियूं कैंपूं ॾियणु खपनि। गुज़ारिश कंदासीं त जेको तव्हां मेडिकल थी वियो या तइलीम थी वई इन हवाले जे जेको आहे सो पंहिंजे ॿारनि खे या पंहिंजे मुआशरे के जे ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि जी हमेशह मदद कंदा रहियो ऐं ईअं जेके कैंपूं लॻे थो माण्हुनि जे लाइ हिकिड़ी वॾो सपोर्ट आहे। जेको असांजो मुआशिरो उन में इन्हनि शयुनि जी घटिताई आहे त माण्हू अवेयरनेस न आहे पाण जेतिरो थोरो सफ़ाई घटि आहे पाणी जो निज़ाम सही न आहे। इन्हनि शयुनि जे करे ॿाहिराड़ी में थोरी बीमारियूं थियनि थियूं डायरिया थी वियो मतिलबु त इन हवाले सां चमड़ी थियूं ईअं जेकॾहिं मेडिकल कैंपूं खुलनि थियूं त उन्हनि जे लाइ हिकिड़ो तमामु सहारो आहे ऐं उन्हनि माण्हुनि खे हिकिड़ी वॾी सपोर्ट मिले थी जंहिंजे ज़रिए उहो पाण खे सुठो इलाजु मुहैया करे सघूं था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।